अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर। ज़िले बदीन जे तालके टिंडोबागो में यूसी ॾाॾाह जे मशहूर ॻोठ मियांजि तालिब पहुर में ओचितो बाहि लॻी वई। ज़िले बदीन जी टोटल फायर ब्रिगेड अमलो राब्ते करण बावजूद न पहुतो। तफसील मोजब ॻोठ मियांजि तालिब पहुर यूसी ॾाॾाह तालका टिंडोबागो में ओचितो बाहि लॻण सबबि इलाइक़े वासियुनि ॻोठ खे सड़ण खां बचाए वरितो, पर जझांगीर पहुर जे माल जो चारो पराड़ जे पूरी दन सड़ी रख थी वई। ॻोठाणन मुताबिक हज़ारे मण पराड़ सड़ी रख थी वियो। टिंडोबागो बदीन तलाह राब्तो करण बावजूद फायर ब्रिगेड गाड़ी न पहुती। कंहिंजो तेल कोन हो, कंहिंजो टायर कोन हो, कंहिंजो ड्राइवर कोन हो। आउट ज़िले मीरपुर खां जुदे शहर मां हिकु फायर ब्रिगेड गाड़ी इतला खां कलाक खां बाद पहुती, जंहिं बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई। मुसलसिल 5 कलाक बाहि हलंदी रही, पर बदीन ज़िले जे पूरे नाहिल इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जो सहकार न कयो। रिपोर्ट अली गुलाम खोसो, ॾई शहर।